प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। रिंगो, कावड़ वारो उस्ताद। जल्दी रिंगू जल्दी, तू ही करे सकी थो। रिंगो जो पैर हुनखे तमामु सूर ॾेई रहियो, पर हुन पंहिंजी परवाह करण बिना डगन जी डोड़ खटणु चाहिए। हुन लगाम खे ज़ोर सां पकड़ियो, तेज़ी सां दौड़ियो ऐं कुझु डगा गाॾियुनि खां अॻिते निकिरी वियो। इख़्तितामी लीक खां थोरो अॻु हू सभिनी खां पहिरीं नंबर ते हो। हू खटे वियो, रिंगू डोर हू खटे वियो। बिट्टू ख़ुशीअ मां टिप ॾिनी ऐं हुन जो पीउ हुन ते फ़ख्रु महसूसु करे रहियो हो। रिंगो ख़ुशि हो जॾहिं हुन जे डगनि खे हार पाराया विया। हुन हिम्मत सां सूर बर्दाश्त कयो, पर हुन जे घर में हुन जे पेट जी हालत ख़राब थी वई हुई। हू तकलीफ़ जे करे ॾकी रहियो हो। रिंगो जे मथे में सूर हो ऐं हुन खे बुखार बि अची वियो हो। रिंगू आंगण में वञी सुम। ॾिस, हू अछो गैर मुल्की ऐं पांडो असांजे ॻोठ अची रहिया आहिनि। मां हुनखे सुञाणा थो। हू हमेशह सुठे खुदा जे बारे में ॻाल्हाईंदो रहे थो, जे पंहिंजे पुट खे हिन दुनिया में मोकिलियो। असां खूह ते कुझु तस्वीरूं ॾेखारण वारा आहियूं। तव्हां खे बि दावत आहे, छा तव्हां ईंदा? मूंखे माफ़ कजो, पर असां नथा अची सघूं। असांजो पुटु तमामु बीमार आहे। चुड़ैलनि जो डॉक्टर बि हुन जी मदद नथो करे सघे। छा तव्हां करे सघो था? जॾहिं गैर मुल्की रिंगो जो पैर ॾिसी रहियो हो त केतिरा ई माण्हू उन खे ॾिसी रहिया हुआ। हा, मां मदद करे सघां थो। मूंखे सिर्फ़ हिकु थां में गरम पाणी जी ज़रूरत आहे ऐं पोइ मां इन में थोरो पाउडर मिलाईंदुसि ऐं ही ॻरी वेंदो ऐं बुखार ठीकु थी वेंदो। रिंगू, पंहिंजो पेर पाणी में विझ। दवा सां तुंहिंजो पेर ठीकु थी वेंदो। छा पूरो पेर विझां? हा, बिल्कुलु डिज न। मां तुंहिंजे लाइ दुआ करण वारो आहियां। ख़ुदावंद यसू, तूं सभु कुझु करे सघीं थो। महिरबानी करे रिंगू जे पेर खे शफ़ा ॾे ऐं हुन जी घर जी हिफ़ाज़त कर। आमीन। इलाज ऐं दुआ जो असरु थियो। जल्दी रिंगो वरी स्कूल वञण लॻो। रिंगो इहो कागज़ वठी आयो जेको मिशनरी साहिब गुरू बि हुनखे ॾिनो हो। हुन जे उस्ताद खे इहो पसंदि न आयो। छा बदतमीज़ी आहे! ही कागज़ मसीहनि जे ख़ुदा जे बारे में ॿुधाए थो। असां भारती हिन ते यकीन नथा करियूं। ॿिए भेरे कंहिंखां बि हिन क़िस्म जो कागज़ न वठिजां, सम्झे? हुन इहो कागज़ पंहिंजे हथ में मरोड़े कंड में उछलायो, पर रिंगो होशियार हो। उन ॾींहुं हू सभ खां आख़िर में स्कूल मां निकितो ऐं तव्हां ज़रूर सम्झी सघो था त हुन पंहिंजे पटके में छा लिकायो हूंदो। बिट्टू, काश मां मसीहनि जे ख़ुदा जे बारे में वधीक ॿुधी सघां। छा तूं भुलिजी वियो आहीं त असांजे उस्ताद छा चयो आहे? जेकॾहिं तूं हुन जी ॻाल्हि न मञी दे त बदरूं तोखे खाए वेंदियूं। हुननि बदरूअनि साहब खे त न आहे खाधो। मां उहो कागज़ पाण वटि रखंदसि। मूंखे डपु लॻी रहियो आहे। उन खां पोइ नंढड़े ॻोठ में महिमान आया। मां ईंदड़ ड्रामे में तव्हां खे हुन जे बारे में सभु कुझु ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।